सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस तरफां गुल पिलासा साने जी जांच लाइ अदालती कमीशन जा TOR तलब। सिंध सरकार की दरख्वास्त ते रजिस्ट्रार गरु खाते के खत लिखी छडि॒यो। खत में मौक़िफ़ इख्तियार कयो पियो त सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस गुल पिलासा साने जी जांच लाइ अदालती कमीशन कायम करण की दरख्वास्त मंजूर कई आहे। पहिरीं मरहले में अदालती कमीशन बाबत TOR जोड़िया वञनि। सदर आसिफ अली ज़रदारी गुल पिलासा साने जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम ॾेई छडि॒यो। सदर आसिफ अली ज़रदारी सां वॾे वज़ीर मादली शाह जी मुलाक़ात। गुल पिलासा साने बाबति जांच बाबति आगाही। ज़रियनि जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी गुल पिलासा साने जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी हिदायत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त हुकूमत ऐं फ़ौज जी भाईवारी बरक़रार रही त मुल्क दुनिया जे नक्शे ते मज़बूत बणिजी साम्हूं ईंदो। सनअती तरक़ी खां सवाइ मईशत मज़बूत करणु मुमकिन आहे। हुकूमत सीड़पकारनि खे सहूलियतूं ॾियण लाइ क़दम खणी रही आहे। सियासी फ़ौजी सरकार सां तरक़ी जा नवां रस्ता खुली रहिया आहिनि। ॾुखियनि फ़ैसिलनि जा शानदार नतीजा मिली रहिया आहिनि। सियासत सभिनी जो हक़ आहे, पर मुल्की इज़त हूंदी त सियासत थींदी। सनअतनि लाइ बिजलीअ जे अघनि में ₹4.4 ऐं वेलिंग चार्जिस में ₹9 घटिताई। शयूं ॿाहिरि मोकिलींदड़ लाइ टैक्स में 3% घटिताई ऐं एयरपोर्ट हासिल कंदड़नि खे ब्लू पासपोर्ट ॾियण जो ऐलान। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक तेज़, वधीक हिकु ॾुहारी मारिजी पियो। कश्मीर घोटकी ऐं पंजाब जे गडि॒यल कचे वारे इलाइक़े में वधीक चई ॾुहारियुनि गिरफ़्तारी पेश करे छॾी। हथियार फिटा कंदड़नि में बदनाम ॾुहारी बूरो उर्फ अलादाद जतोई पियो शामिल। ॾुहारी 17 संगीन केसनि में पुलिस खे घुर्बल हो। बागड़ची जे कचे में बि वधीक बेधाड़ेल हथियार फिटा करे पुलिस अॻियां पेश। पुलिस जो चवणु आहे त ॾुहारियुनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। अमेरिकी फ़ौजी जंगियुनि लाइ दुनिया जी सभ खां वधीक मज़बूत फ़ौज आहे। अॼु जा सामूंडी बेड़ा 1940 जे बेड़नि खां 100 भेरा वधीक ताक़तवर आहिनि ऐं असां उन्हनि बेड़नि जो इस्तेमालु करणु चङी रीति ॼाणूं था। अमेरिकी सदर ट्रम्प सदर चवणु आहे त ईरान ॾांहुं वेंदड़ बेड़ा वेनेज़ुएला ॾांहुं मोकिलियल बेड़नि खां तमामु वॾा आहिनि। 8 जंगियूं रुकरायूं यूक्रेन बि रूस में जंगबंदी लाइ कोशिश करे रहियो आहे। ज़ेलेंस्की ऐं प्यूटन हिक ॿिए खां नफ़रत कनि था, उन करे ई जंगबंदी में देरि थी रही आहे। ईरान यूरोपी मुल्कनि जी फ़ौज खे दहशतगर्द तंज़ीमूं करार ॾेई छडि॒यो। ईरानी क़ौमी सलामती काउंसिल जे सेक्रेटरी अली लौरजानी जो चवणु आहे त यूरोपी यूनियन ईरान जे कानून खां वाक़िफ़ आहे। जिन मुल्कनि पासदाराने इनक़लाब ख़िलाफ़ ठहराव में हिसो वरितो हो, उन्हनि जे फ़ौजनि खे दहशतगर्द तंज़ीमूं समझनि था। अमरीका इसराइल खे $4.5 अरब जी फ़ौजी सामान जे विकिरे जी मंज़ूरी ॾेई छॾी। पेंटागोन जो चवणु आहे त इसराइल खे अपाची हेलीकॉप्टर, लाइट व्हीकल्स, नेमर आर्मेड पर्सनल केयर जा पावर पैक्स ऐं ॿियो फ़ौजी सामान फ़राहम कंदा। उहो सामान इसराइल जे ज़मीनी फ़ौजी ऑपरेशनल सलाहियतनि खे बहितर बणाइण में मदद कंदो। ओस्ता मोहम्मद में सरियाब रोड हेल्पर अस्पताल वेझो पुलिस वैन ते हमिलो, 2 पुलिस एहलकार शहीद। हथियारबंदनि वेन खे बि बाहि ॾेई छॾी। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में T20 सीरीज़ जी ॿी मैच अॼु खेॾी वेंदी। पाकिस्तान खे 3 मैचेस जी सीरीज़ में 0 जी भेट में 1 जी सरसी हासिल।